अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो त अॼु सिविल सोसाइटी असां सां गॾु आहे ऐं 3 ॾींहंनि खां वकील जेके आहिनि हू बबरलो बाईपास ते धरणो लॻाए वेठा आहिनि। असांजी हिकिड़ी डिमांड आहे कि नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर। असां पंहिंजो पाणी पंहिंजो हक़ कंहिंखे बि न ॾींदासीं ऐं हरगिज़ न ॾींदासीं। असांखे हुते अगरि महीनो बि रहणो पवे त असीं रहंदासीं। असांखे अगरि रेलवे ट्रैक्स बंदि करणा पवनि असीं उहे बि बंदि कंदासीं। असांखे एयरपोर्ट ताईं अगरि पहुचणो हुए असां उते बि पहुचंदासीं। त असांखे डिॼारियो न वञे। असां रस्ते में हुयासीं त असांखे ख़बर पई त धरणे वारी जॻह ते हवाई फायरिंग करे असांखे डिॼारण जी कोशिशि कई वई आहे। तव्हां असांखे छा डिॼारींदव? असीं त कफ़न ॿधे करे उहे ई हली चुका आहियूं। तव्हां असांजी जानूं बि वठी छॾंदा असीं तॾहिं बि कोन छुरंदासीं। हितां खां 10 खे मारींदव त 100 उभरी ईंदा। ॾिसो, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। वकील गुज़िरियल 4 ॾींहंनि खां धरणे ते वेठा आहिनि। इन लाइ असीं सॼी सिंध खे इहो चवंदासीं हींअर बिना के फ़र्क़ जे मैदान ते अचो। वक़्तु आहे त पंहिंजा वसीला, पंहिंजो पाणी, पंहिंजी ज़मीन हिननि हरामियुनि खां वापसि वठूं। जेकॾहिं अॼु असां पंहिंजो पाणी न वराए सघियासीं असां ते असांजा ॿार मयारियूं ॾींदा। ऐं आमिर वड़ाइच कल्ह बि चयो हो जेकॾहिं मैदान में लहणो अथव त निकिरी घरनि मां रोडनि ते अचो, न त कफ़न वठी घरनि में वेही रहो। पाणीअ जे लाइ यज़ीद पाणी बंदि करे छॾियो आहे त उहो तड़पी तड़पी असीं सभु मरी वेंदासीं। इन खां बहितर आहे त पंहिंजूं भेनरूं ॿारे बचे रोडनि ते अचो ऐं हिननि खे ॿुधायो त पाण पोइ ते हटण वारा न आहियूं। ज़रदारी हाणे लिकी वेही रहियो आहे, पंहिंजे पुट खे मोकिले थो। उहो 5 वोट बैंक बचाइण जे लाइ मैदाननि ते आहिनि, जेके ख़ुदि पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ चवनि था त हाणे जेको सो इहो फ़ैसिलो असां नाहे कयो। ऐं हालांकि पाकिस्तान जो सदर लॻो पियो आहे त तूं सो मोटो एक्शन खणी सघे थो। पाकिस्तान जो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सो मोटो एक्शन खणी सघे थो। सॼी सिंध सरापा एहतजाज हिननि खे नज़र नथी अचे, पर हे हथ ठोकी ड्रामाई साइन करण खां पोइ लॉलीपॉप था ॾियनि सिंध जे माण्हुनि खे। हिननि असांजो पाणी मिकिणी पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयो आहे। हाणे हिननि खां पाणी बि वठंदासीं, ज़मीनूं बि वठंदासीं, जजनि जी आज़ादी बि वठंदासीं। जेको चऊं था 26 तरमीम एक्ट हिननि पास कयो आहे, उन जो मतिलबु आहे त हिननि असांजे जजिस खे ग़ुलाम बणाए छॾियो आहे ऐं जजिस जो सॼो सिस्टम हिननि पाण वटि रखियो आहे। उहे बि असां आज़ादु वठंदासीं। ऐं पीका एक्ट याने सहाफ़त असांजी मारे छॾी अथनि। सहाफ़िन असांजा माना को बि बयान ई हूं ॿाहिरनि मुल्कनि या पंहिंजे पाकिस्तान में कंहिं चैनल ते नथा हलाए सघूं। सभिनी खे हिननि बाउंड करे छॾियो आहे। ही केरु थींदा आहिनि? असांजे सिंध जे वसीलनि, सहाफ़िन ऐं ॿियनि इदारनि ते कब्ज़ा करण वारा सिंध जा असीं। तव्हीं मालिक आहियो ऐं पंहिंजे इदारनि जूं मालिकियूं कयो। ईअं ई रोडनि ते निकिरो ऐं हिननि खे 8 ॾींहं लॻनि, हफ़्तो असीं सभु ताईं तव्हां सां गॾु आहियूं। गॾिजी साथ ॾेई ऐं पंहिंजी सिंध खे आज़ादु बणायूं। सिंध के सिर्फ ऐं सिर्फ हिकिड़ो मैसेज ॾियूं था त ॿेली गॾिजो, सभु गॾिजंदो, ॿधी में ताक़त आहे। ही जेका कुवतूं फोर्सिस आहिनि 3-4 कुवतूं आहिनि, जंहिंमें एस्टेब्लिशमेंट आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं पंजाब साम्राज आहे। इहे तक़रीबन 77 सालनि खां असांजे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि। अॼु जेको सिंधी क़ौम जेको हाणे असांजो जेको पाणी जेको असांजे जियापे जो वाहिद जेको आहे सोर्स आहे, उहो बि जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे खपाए चुकी आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त इहा सिंधियुनि खे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे ऐं सिंधी जागी चुका आहिनि। सिंध जे जागण सां मुखालिफ़ धुर खे उन्हनि जूं निंडूं हराम थी चुकियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला इहे कोशिशूं कयो। इहे पाणी त छा, सॼी सिंध असांजी आहे। इन खां अलावा जेके बि सोर्सिस आहिनि, नेचुरल सोर्सिस आहिनि, गैस आहे, बिजली आहे, कोयलो आहे, पाणी आहे, उहे सभु असांजा आहिनि। उन्हनि जा तव्हां असां सिंधी अकेला वारिस आहियूं। इंशाअल्लाह ताला अगरि इहा शइ असां पंजाब साम्राज खां इन्हनि खां वठी वियासीं त 5 सालनि में इंशाअल्लाह ताला कामयाबी असांजो जेको आहे मुक़दर हूंदी। ऐं मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधी क़ौम खे ख़ासि मैसेज इहो ॾींदुसि त हिन सॼी गेम जो जेको मास्टर माइंड आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, ज़रदारी ग्रुप आहे। ऐं जेको आहे इन सभिनी खे जेको आहे जेके बि थुकूं हणियूं अथव इहे ज़रदारी खे हणो, पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि खे हणो। छो जो सिंध में टोटल वो लिखी ॾेई आया आहिनि। तव्हां सिंधी क़ौम महिरबानी करे जागण जी कोशिशि कयो त
पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जा टोटल वसीला खपाए चुकी आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ 54 सीटुनि जे करे 54 सीटुनि जे करे टोटल जेके आहिनि सिंध जा वसीला खपाए चुकी आहे। जी शहीद सुखदेश बशीर खां अॼु जी हेजगा शटर बंदई फीथा रुकान ताला नौशहर फरोज में असां नेशनल हाईवे ते GSM क़ौमी माद जे चेयरमैन सनान खान कुरैशी सॾ लबे कंदे नेशनल हाईवे मुकमिल नौशहर फरोज सील लॻो पियो आहे। असां सिंधी क़ौम जा शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांखे साथ ॾिनो। महिरबानी।